हमारा हमारी हमारी इज्तिमाई राय है, पहले तो सिर्फ सिंध की थी, लेकिन अब पंजाब के भी आबादगार निकले हैं कि पाकिस्तान में नई कमांड एरिया नहीं निकलनी चाहिए। जितनी ज़मीन है उसमें शॉर्टफॉल है। इन्होंने जो ज़मीन अलॉट की है ये नई कमांड एरिया में की है, जो मैंने अज़ला की पहले बताई कि घोटकी, खैरपुर, सांगड़, उमरकोट, बदीन, दादू, ये सारी नॉन कमांड एरिया है जहाँ पे नहरें बनेंगी। और नहरों का प्रपोज़ल क्या है, वो तो कैनाल ख़त्म होंगे, अभी से मौजूदा हमारा जो नहरी निज़ाम है उसमें से उनको निकालने का इसने सोचा है। तो हम इसके ख़िलाफ़ रेजिस्ट करेंगे। तो नए कैनाल से आप ज़मीन आबाद करें या पुराने सिस्टम से ले जाएं, लेकिन तबाही तो हमारे मौजूदा सिस्टम की होगी। और ये जो स्ट्रेटेजिक कैनाल्स बनेंगे जो इनको देंगे वो 12 महीने बहेंगे और हमारी शाखें बंद होंगी। तो ये उनको वापस लेना पड़ेगा और ये उनका दुरुस्त रवैया नहीं है। उन्हें कहा हुआ त पहिरीं माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ जलसा ऐं जुलूस कढियूं त माण्हू थधा थिया न, माण्हू थधा न थिया। हाणे वरी आहे त भला वरी 6-8 महीना करे वरी का साज़िश हूंदी त वरी इनखे कंदासूं आसरनि में। त बनियूं ॾियणु सो प्राइवेट कंपनियुनि खे ॾिनियूं अथनि। असीं था चऊं इहो सबबु बणिबो अॻिते कैनाल या शाखूं ठाहिण जो। उन करे इनखे ऐं सम्झां पियो त हिननि जी बदनीयती आहे, उन करे ई ज़मीनुनि कैंसिल करण जो फ़ैसिलो न कयो अथनि। इंशाअल्लाह वकीलनि खे शाबस आहे, जेतिरो बि जिदोजहद कयूं उन में ओतिरी जेका सक्सेस थी, पर इंशाअल्लाह इन जे लाइ सिंधू दरिया बचाव कमेटी, सिंधनाट पार्टी ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी इन लाइ जिदोजहद कंदी ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासूं त असांजे मुशावरती काउंसिल में वकील, शागिर्द ॿिया था अचनि, उन्हनि खे शामिलु करे ऐं उहे पंहिंजूं ज़मीनूं बचाए वठूं। जेकॾहिं ॿुधंदड़ आहियो तव्हांखे ख़बर हूंदी, असां चयो आहे सिंध जे करोड़े माण्हुनि रेफरेंडम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। इन जे ख़िलाफ़ काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जेका ऐं क़ौमी असेंबली जेका अददी अक्सरियत जे बुनियाद ते बराबरीअ बुनियाद ते न आहे, 8 फरवरी जे इलेक्शंस में जाली मैंडेट जे ज़रिए ये हुकूमत फेडरल या प्रोविंशियल्स ठहियल हुअनि। त उन करे इन मां निकिरंदड़ CCI खे बि असीं ग़लति था सम्झूं। उन करे CCI जा फ़ैसिला हुजनि या का क़ौमी असेंबली जा फ़ैसिला हुजनि जेके इन में मौजूदा, ऐं नथो चवां मौजूदा, ऐं या टियों ई कैंगरू कोर्ट्स जे मार्फत हुजनि। असीं न मञींदासूं। सिंध जे माण्हुनि जो वज़न, करोड़े माण्हुनि जो वज़न वॾो आहे, इन जो जाली इलेक्शन जे ज़रिए आयल नुमाइंदगीअ जो कुझु वज़न कोन्हे। माण्हुनि उन्हनि खे गुलनि जा हार कोन पारायासीं 8 महीननि में, ॿिया हार पाराया। इहो लिकल ॻाल्हि न आहे। ऐं उहे जेके मोहबत कंदड़ हिननि सां माण्हू आहे सो कुंड कुड़छ में नफ़रत जो इज़हार हिकु जहिड़ो सिंध में करे पियो। हाणे पंहिंजो पाण खे पिया हार पाराए। हाणे तूं पंहिंजो पाण खे थपकी ॾींदा आहियूं ॾाढो भलो आहियां, या पंहिंजो पाण खे तूं गुलनि जा हार पाराई त पोइ अच्छा हीअ सभु सहाफ़ी बिरादरी तोखे ॿिया हार पाराए, तूं पाण खे गुलनि जो हार पाराए। त इहो अपने मुंहुं मियां मिठू, पर वतन जा सौदागर, धारियां दलाल ऐं हू उन जे तहत ते निशांबर क़ौम जे अॻियां थी चुका आहिनि। ग़लति बयानी कंदड़ कूड़ा उहो पंहिंजे अमल सां करे चुका आहिनि। उन जे करे ऐं सम्झो मुस्तक़बिल क़रीब में हिननि खे गुलनि जो हार पवण जा इम्कान सफ़ा ख़तमु थी विया आहिनि। हाणे रुगो पंहिंजे फेस सेविंग लाइ कुझु जमायतूं, कुझु फ़र्दनि जेके ख़रीदो फ़रोख़्त करे सघिया उहे पिया उहे कमु कंदा ऐं
पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जमायतूं सभु गॾिजी वञनि न तॾहिं कुझु लख माण्हू हूंदा आहिनि। हीउ करोड़नि माण्हुनि जो फ़ैसिलो आहे जेके जमायतुनि खां असुलु आउं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूं सिंध में जोशो ख़रोश रुॻो कोन ॾिठो आहे या ॿधी रुॻो कान ॾिठी आहे, नौजवाननि जे अखियुनि में ऐं बार बार चवां रतु ॾिठो आहे। उहो उमरकोट जो बि हुजे, उहो लाड़काणे जो हुजे, उहो कंदकोट जो हुजे, ऐं एतिरनि जाइनि तां थी आयो आहियां जो पोयनि ॾींहंनि में। ऐं उन करे सुठो आहे त हीअ जेकॾहिं प्लान ठाहियो अथनि धोखेबाज़ीअ जो ऐं ज़मीनूं अलॉट नथा कनि त माण्हू हाणे जेको ज़ुबान सां पिया चवनि गलनि मथे विझंदा। अच्छा साईं, सनान खान ते तनक़ीद बि थिए, जो माण्हू तनक़ीद कयो पियो, हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान जेके सूबाई के बि हिदायतूं अॻुवान करे सघे थो, हुन पंहिंजे पार्टीअ खे हिदायतूं कयूं आहिनि, उन में मुंहिंजी पार्टीअ खे हिदायतूं करिया त आउं मना करियां, पंहिंजी पार्टीअ खे केरु बि हिदायतूं करे सघे थो, उन करे आउं उन ते कमेंट कोन कंदुसि। वरी वज़ीर आला वेंदे वेंदे ग़लति बयानी करे वियो छो त हिकिड़ियूं शयूं जेके ज़ाहिर थी अची चुकियूं आहिनि, तव्हां इन खे 2 महीना पहिरीं उनजो बयानु ॿुधो वज़ीर आला जो, चई त असांजा मिनट्स मटाया विया। अब माना मीटिंग थी हुई, उनजा फ़ैसिला मटाया विया, माना सरदार GPI जी मीटिंग सदर साहब कई, हाणे वरी कल्ह वरी चए थो त उनखे खाम पिया ॻाल्हियूं। बाबा मीटिंग न करे हा त ही मुसीबत सिंध जे मथां नाज़िल ई न थिए हा। 8 जुलाई 2024 जो फ़ैसिलो न करे हा त न कोई ही सॼी बेचैनी न थिए हा। उन करे रुॻो तव्हां 8 महीननि में साईंअ जा बयान सभु ॿुधो त घटि में घटि 8 दफ़ा कंट्राडिक्शन हूंदियूं। उन करे बसि एतिरी ॻाल्हि चवंदुसि।